फन ते जॾहिं चांडाण जागे थी, अखियुनि में इनकलाबनि जी तॾहिं गाढ़ाण जागे थी। बहारुनि जी बखेली ॾिस, हवाऊं बेहुगा बणियूं, गुलाबनि जे चुमियुनि सां पर सुगन सरहाण जागे थी। मुसाफ़िर ॾींहं जा मारिया, मुसाफ़िर ॾींहं जा मारिया वञनि पिया वाट ऊंदहि में, मुसाफ़िर ॾींहं जा मारिया वञनि पिया वाट ऊंदहि में, उन्हनि जे रत शहादत मां कुठल लालाण जागे थी। स्टेज ते वेठल मुंहिंजी मानवारी भेण जेका अॼु जे हिन मजलिस जी सदर आहे, सुल्ताना वकासी साहिबा, महिमान ख़ासि डॉक्टर आबदा गांगरो साहिबा, मुंहिंजो बेहद प्यारो रहबर साईं असगर बागी साहिबु ऐं साईं ठकड़ो साहिबु ऐं साम्हूं वेठल सभु मान वारा भाइर ऐं मुंहिंजी निहायत मानाती भेण अदी अमर कडारी साहिबा। सिंधियत बि संगत मलीर खे मुबारक ॾियां थो जो उन्हनि हिकु भेरो वरी पंहिंजो पाण मल्हायो आहे ऐं ताज़ो हिकिड़ो अण विसरंदड़ किरदारु सिंध जो जाखोड़ी मज़ाहमती इनकलाबी खाहोड़ी किरदारु उन जी हिते यादि या ताज़ियती मेड़ाको असां वटि दर हक़ीक़त यादि हूंदी आहे उन जी, जंहिंमें असां उन जी तालीम जो ज़िक्र कंदा आहियूं। ऐं अॼु जीअं अङण ते थी रही आहे, मुंहिंजो नालो पढ़ियो मोमिन मलीराई लाइब्रेरी, त ॿ टे ॻाल्हियूं मूंखे यादि अची वियूं। नाज़ सनाई जो हिकिड़ो किताबु आहे चार दरवेश, उन चार दरवेश में मिस्किन जान ख़ान खोसो, मौलाना अज़ीज़ुल्लाह बोहियो ऐं मोमिन मलीराई जो ज़िक्र आहे। त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में आई त हिन साल ही मई जो 5 महीनो तक़रीबन गुज़रण वारो, ख़तमु थियण वारो आहे। हिननि 5 महीननि में ऐं गुज़िरियल कई सौ सालनि में लखें किरोड़े अरबे माण्हू दुनिया मां रुख़सत थी विया हूंदा, मोटी विया हूंदा, आया खाधऊं पीतऊं ॼमिया वॾा थिया, वाध वेझ थी, पंहिंजा असासा माल मिल्कियतूं दौलतूं ठाहियूं न ठाहियूं, ग़रीब हुया मिसकिन हुया, रुख़सत थी विया। ऐं अहिड़ी तरह सिंध में बि गुज़िरियल 5 महीननि में 100,000 माण्हू वीचारा मरी विया हूंदा, पर असां खे उन्हनि जे नालनि जी बि ख़बर कान हूंदी, कंहिं तरह जी उन्हनि जी शनाख़्त असां वटि न हूंदी। अॼु असांजे हिते वेठा आपा मरियम मजीदी जो ॾींहुं मल्हायूं त उन्हनि हज़ारी माण्हुनि में या ही जेका लाइब्रेरी ठहियलु आहे मोमिन मलीराई, उन्हनि लखनि किरोड़नि माण्हुनि में ज़रूरु एक ख़ासि माण्हू आहे, इन्हनि जी का पंहिंजी सुञाणप आहे ऐं उहे को न को अहिड़ो कमु करे विया आहिनि जो अॼु वेठो उन्हनि जो ज़िक्र हले। यकीन कयो, ज़िंदगी गुज़ारणु धरतीअ ते इहो बि हिकिड़ो आर्ट आहे, इहो बि हिकिड़ो गुण आहे, पर हिन ज़िंदगी हिन धरतीअ तां मोकिलाए वञणु उनखां वॾो आर्ट आहे। तव्हां मोकिलाए ईअं वञो जो तव्हांखे पुठियां वेही यादि कनि, ईअं तव्हांजे लाइ महफ़िलूं ऐं मेला रचाइनि ऐं तव्हांजूं यादूं ताज़ा कनि, इहो दुनिया जो ज़िंदगी जो सभ खां वॾो सबक़ु आहे। मूं हिते हिकिड़ो दफ़ो ॻाल्हि कई त हिन दुनिया जो अलमियो इहो आहे त हिते 2 तरीक़नि जा माण्हू आहिनि, 2 क़िस्मनि जा माण्हू आहिनि। हिकिड़ा माण्हू उहे आहिनि जिन जो रतु कारो आहे ऐं हिकिड़ा माण्हू उहे आहिनि जिन जो रतु ॻाढ़ो आहे। तव्हां सां फ़लसफ़ियाना अंदाज़ में ॻाल्हायां पियो, जिन जो रतु कारो आहे उहे माण्हू आहिनि जिन जो अकुलु कारो आहे, जिन जी सोच कारी आहे, जिन जी किरत कारी आहे। दुनिया में उन्हनि वटि उहो जेको बि कुझु कंदा आहिनि उन खे कारे रंग सां तशबीह ॾिनी वेंदी आहे। ऐं उहे केरु हूंदा आहिनि जिन जो सॼो तवजह, सॼो ध्यानु, सॼो मक़सदु सिर्फ़ु पंहिंजे मफ़ादनि ताईं महदूदु हूंदो आहे। उहे पंहिंजे मफ़ाद खां, पंहिंजे मतिलब खां अॻिते न सोचींदा आहिनि। पर हिन दुनिया में केतिरा ई ज़िंदा ज़मीर, बेदार रूह, अर्दा माण्हू, इनकलाबी ऐं सचा माण्हू बि आहिनि। ठीकु आहे त उहे अटे में लूण जे बराबरि आहिनि, पर उहे आहिनि ऐं उहे ॻाढ़े रत वारा आहिनि जेके हिन धरतीअ जे लाइ कुझु न कुझु वंडे ऐं विरछे वेंदा आहिनि। जेके कारे रत वारा माण्हू आहिनि उन्हनि जी ज़िंदगी जो अंत मौत सां थींदो आहे, मौत ईंदो आहे ऐं ख़तमु थींदा आहिनि, मरी वेंदा आहिनि, दुनिया मां हली वेंदा आहिनि। जेके ॻाढ़े रत वारा आहिनि उन्हनि जी ज़िंदगी जी शुरूआत ई मौत खां पोइ थींदी आहे। मरण अॻे जी मुआ मरी पवंदी। आपा मरियम मजीदी उहो किरदारु आहे जंहिं ज़िंदगी बि वॾे बहादुरीअ सां
मूं शाइरी पढ़ी पे हुन जी शाइरीअ में तव्हांखे फितरत जो हर रंग मिलंदो इंटर लठ वांगुरु हुन में मज़ाहिमत बि आहे हुन में रुमानवियत बि आहे हुन में फितरत जूं हुस्नाकियूं बि आहिनि हुन जी ॿोली ॾाढी सुहिणी आहे पर जेको नज़रियो हुन जी शाइरीअ में ऐं हुन जी ज़िंदगीअ में अटल ऐं अॾोल आहे सो नज़रियो हिन धरतीअ सां मुहबत हिन धरतीअ सां प्यारु आहे हिन धरतीअ सां इश्क़ु आहे सिंध सां जेको इश्क़ जो नज़रियो आहे हुन जी पूरी ज़िंदगीअ में अटल ऐं अॾोल रहियो आहे ऐं मां हिकु भेरो वरी तव्हां दोस्तनि हिते हिकिड़ी ॻाल्हि हली असांजे भेनरुनि जे हवाले सां असां हिकिड़ो प्लेटफॉर्म ठाहियो आहे सिंधी अदबी संगत वर्कशॉप जो ऐं माशाअल्लाह ॾिसो त असांजी ॿई हिकिड़ी अदी असांजी कारोबारी कमेटी जी मेंबर आहे ऐं हिकिड़ी अदी असांजी उन शाख जी सेक्रेटरी आहे ऐं गुज़िरियल ॾींहुं हुननि हिकिड़ी तमामु वॾी कॉन्फ्रेंस कई आहे जेका कॉन्फ्रेंस 75 सालनि में सिंधी अदबी संगत जे 75 सालनि में अहिड़ी कॉन्फ्रेंस का औरत शाख करे का औरतूं पंहिंजे तौर ते कॾहिं करे न सघियो सो असांजो पूरी असांजी तवजो आहे कोशिशि कंदासीं ऐं कोशिशि कयूं बि पिया त हीअ जेके दूर परां इलाइक़ा आहिनि जेके शहर जे वेझो यानी मसइलन आर्ट्स काउंसिल जे या शहर सदर जे वेझो न आहिनि असां हिते औरतुनि जी शाखूं खोलियूं ऐं औरतूं पाण में वेही पंहिंजे कम जी शुरूआति कनि औरतुनि ऐं मर्दनि जी का डिस्क्रिमिनेशन न आहे दोस्त अलाए छो ई सम्झंदा आहिनि ॾिसो न हिते वेठियूं आहिनि असांजूं 3 अदियूं वेठियूं आहिनि महान आहिनि 3 असांजे लाइ इज़त वारियूं आहिनि टिनिनी जे कलम में उहो दम आहे जेको शायदि मूं वटि न आहे इन ॻाल्हि जे एतिराफ़ कयां थो सो गॾिजी सॼी इन कम खे कयूं था पर हुननि खे कंफर्टेबल करण जे लाइ आइन जे मुताबिक़ आइन जे घुर्जुनि जे मुताबिक़ असां अलॻि अलॻि शाखूं ठाहियूं आहिनि ताकी अदियूं अकोमोडेटिव तरीक़े सां आसानी सां पंहिंजे कम खे करे सघनि हिकु भेरो वरी मलिर शाख खे मुबारकबाद ॾियां थो ऐं पंहिंजी गुफ़्तगू ख़तमु कयां थो दोस्तनि जी वरी